अस्सलामुअलैकुम दोस्तों। दोस्तों ही पहाड़ में जबल में असांखे हिकिड़ी जड़ी बूटी मिली आहे। ही नंढो ॿूटो आहे पहाड़ में। चवंदा आहिनि त ही जेका आहे कौरी, हिनखे कौरी चवंदा आहिनि। ही थोरो इनजो ज़ाइक़ो कड़ो थींदो आहे, पर ही शुगर लाइ ज़बरदस्त शइ आहे। शुगर जो मरीज़ जेको आहे अगरि ही हिनखे खाए भाॼीअ में इस्तेमालु करे त हुन जी शुगर काफ़ी लेवल ताईं घटिजी वेंदी। ही बहितरीन शइ हिकिड़ी अलाह ताला जी नेमत असां लाइ कौरी वण आहे। ही असांखे हिकिड़ो हिन मां ही फल मिलियो आहे। हिते ही ॿ टे वण आहिनि कौरीअ जा। होॾां बि वणनि, अॻिते बि वण आहे हिकिड़ो, ऐं ही वणनि मथे बि वणनि। ही जबल में जेको न ही ॿूटो थींदो आहे। पर ही चवंदा शुगर लाइ बहितरीन इलाज आहे हिन जो। शुगर लाइ ही बहितरीन शइ आहे। अगरि शुगर वारो मरीज़ हिनखे इस्तेमालु करे त शुगर काफ़ी लेवल ताईं घटिजी वेंदो। ही अलाह जी नेमत पहाड़ी इलाइक़े में थींदी आहे, ही जबल में थींदी आहे। हिते काफ़ी वणनि, होॾां बि वणनि, काफ़ी वणनि जा। कौरी घणे रंग जी थींदी आहे, पर ही बहितरीन शइ आहे।